खाधे जो शयूं आम इस्तेमाल खाधे जो शयूं वठी गॾु करे रखे पोइ जॾहिं महांगियूं थियनि त पोइ खपाईंदुसि। मिसाल हाणे हींअर कणक लथी न हींअर न खपाईं रखे छॾी भांडो भरे पोइ जेॾी महिल ॿिजनि जो टाइम थींदो ऐं महांगी थींदी 500 रुपए वारी वञी पंहिंजो 1500 ते थींदी पोइ खपाईंदी। ॻाल्हि सम्झो था? इन खे चइबो आहे इहतिकार। मदीने वाले साईं फरमायो अल जालिबु मरज़ूकुन वल मुहतकिरु मलऊन। जेको शय वठी बाहरों खरीद करे बाजार में चे विकणे अल्लाह इन जे रोज़ी के वधाईंदो। पर जेको बाजार में शय वठी वनी लिकाए रखे गड्डू करे रखे महांगी थे त पो खपाईंदुसि। इन माण्हू जे मथा अल्लाह जी लानत आ। इन माण्हू ते चओ इन माण्हू ते अल्लाह जी लानत आ जेको